बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साइम सदाई करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करीम। तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़नि खे। तू सपड़ ऐं सेकड़ो, तू ॾातार ऐं ॾोह, तू पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। मंदी पाए मन में सन्हो कतियो जिन, तिनजी सराफ़न दुखो ई दाख़िल न कयो। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ जी, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में आऊं हाज़िर आहियां। हीउ ख़ूबसूरत प्रोग्राम अव्हां जे लाइ अॼु सजायो वियो आहे, अव्हां जे लाइ अॼु रचायो वियो आहे। ऐं हीउ ख़ूबसूरत अंगण अॼु मूंखे बेहदि ख़ूबसूरत लॻे पियो। ऐं अॼु मूंखे सिंधी ड्रेस वेयर थियल आहे ऐं उनजो कारण इहो बि आहे, तव्हांखे थोरी चेंजिंग मुंहिंजे सेट ते नज़र ईंदी हूंदी। अॼु लतीफ़ सरकार जो जनम ॾींहुं आहे, 344 जनम ॾींहुं। ऐं कुझु शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके नसीबनि वारनि खे नसीब थींदियूं आहिनि। ऐं उहा धरती यकीननि नसीबनि वारी हूंदी आहे, जंहिंखे अहिड़ा आलिम नसीब थियनि, जिन खे अहिड़ा मुफ़क्किर नसीब थियनि, जिन खे अहिड़ा ॾाहा नसीब थियनि, जिन खे अलाह जा वली नसीब थियनि। ऐं उहे जेके पंहिंजी ज़ात खां हटी करे उन इश्क में मुब्तला हुजनि, ऐं जॾहिं उहे सिर्फ़ु कुझु चवनि ऐं फ़क़ीर लिखंदा वञनि। ऐं पोइ असां वटि जेको आहे शाह जो रिसालो अॼु जॾहिं हथनि में मौजूदु आहे, त उहा उन्हनि जे तरफ़ खां हिकिड़ो असांजे लाइ वॾो तोहफ़ो ज़रूरु आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी छा ॻाल्हि कजे, जॾहिं हुननि भिट वञी वसाई ऐं सिंध धरतीअ खे, सिंध जे मारूअड़नि खे पंहिंजो कयो, त सिंध जा मारूअड़ा उन्हनि जा ई थी विया। ऐं झर जंग ताईं, हर हंधि ताईं उन्हनि जो ई नालो रोशन रहे थो, उन्हनि जो ई नालो यादि रहे थो, उन्हनि खे ई असां यादि करियूं था। ऐं जेकॾहिं उन्हनि जी ॻाल्हि कजे थी, शाह साईं जे जनम ॾींहं ते अॼु उन्हनि जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां थी, त 1689 में उन्हनि जी पैदाइश हुई। पाण शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हैदराबाद ज़िले जे हाला तालके हाला हवेलीअ में पाण ॼावा। ऐं सैयद हबीब जो पाण पोटो हुयो, सैयद अब्दुल क़ुद्दूस शाह जो पाण सैयद हबीबुल्लाह जो पुटु हुयो। सैयद हबीब सैयद अब्दुल क़ुद्दूस जो पाण पोटो हुयो। ऐं सैयद जमाल शाह जो पाण पोटो हुयो। पाण हमेशह पाण सां गॾु 3 किताब गॾु रखंदा हुया, उन्हनि में क़ुरान शरीफ़ बि हिकु हूंदो हुयो। ऐं जनाब जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं था उन्हनि जी शख़्सियत जी, त उहे पाण जेको आहे सो आलम इंसानियत सां मुहबत कंदा हुया। पखी पखण, हर इंसान जीत जड़ा ऐं जेको आहे सो कुल मखलूक सां उन्हनि जी मुहबत हूंदी हुई। हिकिड़ी डॉक्यूमेंट्री आहे, ऐं जेको आहे सो अॻियां वधणु चाहींदमि, मां चाहियां थी त उहा डॉक्यूमेंट्री जेको आहे अवां सभिनीनि खे असां ॾेखारियूं। साईं सदाई करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करीम। हलूं था ऐं इहा डॉक्यूमेंट्री पाण सभु ॾिसूं था। इंसान साइंसी ऐं ॿियनि इल्मनि जे उरूज बावजूदि न काइनात जे राज़नि खां वाक़िफ़ थियो आहे ऐं न ई अञा पंहिंजी ज़िंदगीअ जे मक़सद खे ॼाणे सघियो आहे। इंसान आम जज़्बनि, सितही इल्म ऐं गाफ़िल सोच में ग़र्क़ आहे। तंहिं करे ख़ासिल ख़ासि इंसानी दर्जो हासिल न करे सघियो आहे। अॼु साइंस साबित कयो आहे त काइनात हिकु ज़रे मां ठहियल आहे, पर सूफ़ियुनि कई सदियूं अॻु चयो त काइनात जो हर नंढो वॾो वजूद हिकु जुज़ आहे। जुज़ खां कुल ॾांहुं पंध में कई कहकशाऊं ऐं हैरत अंगेज़ हुस्नाकियूं रस्ते जो ॾस ॾियनि थियूं। सिंधी समाज जी डिघी भोगनाउनि जे सफ़र में ख़बर नाहे कुदरत खे कहिड़ी सुजी जो जंग जो मैदान बणायल अमन जी धरती सिंध में हिकु अहिड़ी शख़्सियत जो जनम थियो जे दुनिया ऐं काइनात जे फ़िक्र जा रुख ई बदिलाए छॾिया। क़ौमूं, मुल्क, समाज ऐं पंहिंजे शाइरनि वसीले सुञातियूं वेंदियूं आहिनि। सिंध, सिंधी क़ौम ऐं सिंधी समाज जी सुञाणप जो ओहञाण शाह लतीफ़ आहे। ही सदा हयात शाइर सिंधी समाज जे समूरी चङाई, समूरी सूंह ऐं समूरी सच जो ॼाणू, अमीन ऐं तर्जुमान आहे।
अज़ीम इंसान रोज़ रोज़ पैदा कोन था थियनि ऐं जॾहिं पैदा थियनि था तॾहिं उहे क़ौम जे नए जनम जा साखी बणजनि था। हुननि जो पंहिंजे दौर सां राब्तो हूंदो आहे ऐं उहे तारीख़ जे उन घड़ीअ लाइ पंहिंजी ज़ात में पुराणी ऐं नई ॿिन्ही जा तर्जुमान बणिजी बीहंदा आहिनि। इहे नुमाया सलाहियत जा मालिक थियनि था, ताक़तवर ऐं बेहद अहम ऐं क़ौम लाइ नयूं राहूं जोड़नि था ऐं अॻिते वधण लाइ हू रहनुमाई ॾींदा आहिनि। इहे पाण सां को ख्वाब, को आदर्शी फ़िक्र, का फितरी ॾाहप खणी ईंदा आहिनि जंहिंसां हू पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि, बल्कि साबित करे ॾेखारींदा आहिनि त उन्हनि खे कहिड़ीअ तरह पाण खे तयारु करणु खपे जो पंहिंजे इज्तमाही ज़िंदगीअ में हू राह जे सभिनी हेठि मथायुनि धोखनि ऐं दोलाबनि खां बची सघनि। लतीफ़ साईं 1690 यानी 1102 हिजरी ॾेरनि फ़क़ीरनि जे तारीख़ी ॻोठ सुई कंदर में पैदा थिया ऐं संदन पैदाइश खां 3 साल अॻु 2 हमनाम वॾा भाइर पैदा थिया, पर हाल हयात न रहिया। लतीफ़ साईं जी पंहिंजे भाइरनि जूं पुठियूं सुई कंदर में मौजूदु आहिनि। लतीफ़ साईं तारीख़ जे उन दौर में जनम वरितो जॾहिं सिंध मुकमल तौर मुग़लनि जे कब्ज़े हेठि हुई। ही उहो दौर हो जॾहिं सिंध में हर तरफ़ अफ़रा तफ़री फैलियल हुई। ख़ुदि लतीफ़ साईं सां कलोड़नि जी अदावत, सिंधी ॿोलीअ ते पारसी ॿोलीअ जो लिसानी ग़लबो, इहे सभई हिक ई सिलसिले जूं कड़ियूं आहिनि। अहिड़े तारीख़ी पस मंज़र में लतीफ़ साईं पंहिंजे दौर जो बाग़ी थी उभरियो, जेको उन दौर जे मुरवज ऐं तस्लीम थियल तरबियती सिरिश्ते जी पैदावार हरगिज़ न हो, बल्कि हू पंहिंजी ज़ात में हिकु नओं ऐं अनोखो किरदार थी साम्हूं आयो। हिकु नए इंसान तौरु जंहिं पंहिंजी सिंधी क़ौम खे पंहिंजे फ़िक्र ज़रिए नओं साह ऐं ताज़गी पैदा कई। लतीफ़ साईं सिंध ऐं संसार जे नए ज़िंदगीअ लाइ पंहिंजी सॼी उमिरि, पंहिंजो सॼो वक़्तु ऐं पूरी तरह सां पंहिंजो फ़न ऐं फ़िक्र ॾिनो। इहो ई संदसि मक़सदे हयात हो, संदसि कामिल तांघ ऐं कोशिश ऐं उनखे हासिल करण लाइ संदसि ग़ैर रिवाजी हौसलो ऐं हिमत, इहे ई उन जी अज़मत जूं निशानियूं आहिनि। अहिड़े किरदार लाइ लिखियो वियो आहे त शाह जो शेर असां वटि असांजे उन उभरियल क़ौमी शऊर जी अहसास जो इज़हार, असांजे समाजी वजूद जी अहमियत ऐं उन जी क़िस्मत जो बुनियादी सवाल जो निशान आहे। शाह जे हसास ज़हन में सिंध सिंधी समाज जी ग़ुलामीअ जे जहन्नम जे ख़िलाफ़ कंहिं पुरबहार ऐं रूह परवर बिश्त जो ख्वाब जलवगर थियो। सिंध जी रियासत, सिंध जे मज़हब ऐं सिंध जे तहज़ीब खे पंहिंजो सॾण ऐं उन में पंहिंजाइप जो हुनुर पैदा करणु शाह जे शेर जो कमाल आहे। छो त इहो जज़्बो, उमंग ऐं उन जी माना शाह जे दौर में सिंध ऐं सिंधी समाज जे असली ऐं सही रुख जी तर्जुमानी करे थी। लतीफ़ साईं जी उमिरि जा 63 साल सिंध जे इतिहाद ऐं आज़ादीअ जे जिदोजहद जा साल हुआ। जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी ॿरी जिन ॿारी आऊं न जीअंदी उनरी। किनी माज़ी मन में किनी इस्तक़बाल हासिल जिनी हाल आऊं न जीअंदी उनरी।
लतीफ़ साईं खे न रुगो तारीख़ जे डिघे सफ़र जो शऊर हो, पर खेसि मुस्तक़बिल में सिंध खे दरपेश ख़तरनि ऐं अंदेशनि जो बि इदराक हो। लतीफ़ तारीख़ जो अमर ऐं बिना यकता इंसान हो। हू जॾहिं पंहिंजे दौर में मुग़ल हुक्मराननि जे घरू वेड़ मुल्क में ख़ाना जंगी ऐं अंग्रेज़नि ऐं फ़रंगियुनि जी पेशकदमीअ जा ओहञाण ॾिसे थो त चए थो, बंदर जा भई ता सुखाणिया मसूमूं कपर थो कुन करे जीअं माटी मंझि मही एॾो सूर सही निंड न कजे नाखा। समन खां पोइ त सिंध में सूरनि जो सिलसिलो अहिड़ो जुड़ियो जो अॼु ताईं कोन टुटी सघियो। अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि सिंध खे ग़ुलाम रखियो ऐं लतीफ़ साईं ज़िंदगीअ जा शुरूआती 40 साल त जहिड़ो कि सिंध जे मुग़लनि हथां ग़ुलामी पाण भोगी। लतीफ़ साईं जी उमिरि 28 साल हुई त झोक वारो हानियो थियो ऐं 15 सालनि खां पोइ जॾहिं लतीफ़ साईं जी उमिरि 43 साल हुई त 1733 में कल्होड़नि हथां मखदूम अब्दुल रहमान खोड़न वारे जी शहादत थी। हिन सूरतहाल लतीफ़ साईं खे झंझोड़े छॾियो। बालकपणे खां वठी पंहिंजो पाण में गुम रहंदड़ अब्दुल लतीफ़ कुदरत जे राज़ ऐं रम्स ॼाणण लाइ अकेलो जेॾां मुंहुं पवंदो हुयुसि ॾींहंनि जा ॾींहं अकेलाईअ में घारींदो हो। हिक भेरे वाव लॻण करे कंडी वारी माग खे मिटी वराए वई ऐं लतीफ़ जे जिस्म ते पिण लट चढ़ी वई। इन हालत में खेसि ॾिसी शाह हबीब जी दिलि भरिजी आई ऐं चयाईं, लॻी लॻी वाव वया अंगड़ा लटजी। वालिद जो ही दिल नवाज़ आवाज़ ॿुधी शाह लतीफ़ पिण साॻे जज़्बे सां जवाब ॾिनो त पई खणे पसाह पसण कारण पिरीअ जे। शाह लतीफ़ जो ही जवाब जंहिंमें साॻे अंदाज़े सां वराणी ॾिनी वई आहे सो 15 सालनि जे बालकपणे वारे लतीफ़ जे आला शाराणी शौर जो आईनो आहे। पर इन खां वधीक इहो संदसि अंदर जी रोशनी ऐं रूहानी रुतबे जो सबूत आहे। हीअ हिकु बुनियादी ऐं बेबदल ॾात आहे जंहिंजी अॻकथी सखी हाशिम शाह मटियारी वारे हिन तरह कई हुई त हबीब मां लतीफ़ जी ख़ुशबू थी अचे। ऐं वरी जॾहिं लतीफ़ साईं 18 सालनि जी उमिरि पंहिंजे वालिद हबीब शाह सां गॾु ॿीहर मिलियो त दरवेश हाशिम शाह लतीफ़ साईं खे मोहबत जी निगाह सां ॾिठो ऐं दुआ ॾींदे चयईं त लतीफ़ जो चराग़ रोशन रहंदो। ही ॾात ॾियो जॾहिं ग़ुलामी ऐं गुमराही जे ऊंदाहीअ में लाट बणिजी पंहिंजी जोत जरकाई त संसार जे समूरे सच ऐं सूंह खे समेटे पंहिंजी शाइरीअ में अहिड़े नमूने पिरोयाईं त फ़िक्र जा ॼण त कई गुल फुटी पिया। लतीफ़ साईं जी शाइरीअ में किरदारनि जी ॼण त का खाण आहे। किन जी सोच सुहिणी त किन जी कैफ़ियत कमाल, किन जी लोच ऐं लोॾ बि लख लहे, किन जो हुस्न बि हुरनि खे हैरत में आणे विझे त किन जा ॿोल बि बाबीअ मिसल, किन जी जोत ऐं जज़्बा रंगीन रौनक भरिया त किन जा हौसला वरी हिमालय खां बि ऊचा ऐं अरडा। हिननि जो मोहबतूं मन मोहड़ियूं ऐं वीचार बि वाहूंदे जी वाह वांगुरु ख़ुशबूदार। हिननि जा वड़ बि सुवड़ा त अंग बि अछा ऐं उजरा, अखियुनि में मेघ मल्हार ऐं सूरत सभु जग मोहिया। वरी किर्तकार जो त को ॻाणीटो ई कोन्हे। कंहिं सुर में का पाइतीअ जा सोन सारी का हथड़ा त किथे वरी कुंभर मिटीअ जी रांदि में रुधल, किथे कंहिं दुकान ते सराफ वींझार ऐं सोनारा ज़ेवरनि जी ज़ीनत पिया वधाइनि, किथे थर जे ॾुकारियल धरतीअ जो ॾुकार सटियल उञ ऐं बुख में पाह पम्हार मींहं जा मुंतसिर, किथे समुंड जो सनाटो पार कंदड़ वापारी त किथे वरी वणजारनि जूं वनियूं वेगाड़ियूं ऐं वेचारियूं, किथे लोहार लोह पिया कुटिन, किथे सूरी सिंगारींदड़ सरवेच त किथे आशिक ज़हर पियाक त किथे रामकली जा रमता फ़क़ीर मालवंद माण्हू ऐं मोहबत भरिया माल त किथे करहनि जी कतार सां कतारियल ओठार, को अकेलाईअ में अल्लाह जो आलाप पियो करे त को महबूब जी मोहबत में मजसूब, के कोझा त के मलूक माण्हू, के राणा ऐं राॼिया त के दीवाना,
के बुखिया ई ॾुखिया त के माया जी मोह में मस्त, माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पुई बहार जी। लतीफ़ साईं ॼातो थिए त सूरनि जी माना छा आहे, काइनात कीअं ठही, रब जा कहिड़ा राज़ आहिनि, सदियुनि में केतिरनि ई ज़ुल्मनि जूं तारीख़ूं समाज खे गिरह बणाए गिड़काए वयूं या आसमान में कहकशाऊं ठहियूं। हुनखे ख़बर हुई त सिंध जी मस्ती सिंधुअ सां आहे, खेसि पहाड़नि जे पंध में पेरनि जी पीड़ा सां गॾु अणॾिठे अंदेशनि ऐं ओहञाणनि जी बि सुध हुई। शायदि शाह लतीफ़ साईं जो इश्क अलस्ती हो जो हू कोटड़ीअ खां भिट ते लॾे अचण ताईं जा जवानीअ जा ॾींहं गुंदर में गुज़ारिया ऐं विसाल जा सहसी ख्वाब संदसि जागंदड़ अखियुनि में पिया लिया पाईंदा हुआ। लतीफ़ साईं जी ज़िंदगी जवानीअ खां वठी पोएं दौर ताईं संदसि 20-22 सालनि वारो दौर मुसलसल तलब ऐं तलाश, पुरज ऐं परूड़ वारो दौर रहियो। लतीफ़ साईं जे कोशिश ऐं कशाले में अॻिते कदम वधाइण जे करे हेॾी लाज़वाल शाइरी जुड़ी रास थी। पंहिंजे फ़िक्र खे सिंधी बेतन ऐं वायनि ज़रिए ज़ाहिर करण जो कम बि शाह साईं मुसलसल कंदो रहियो। सिंध जे मागन मकाननि खे ॾिसण, दरवेशनि जी ख़ानकाहुनि ऐं दरगाहुनि जो भेरो करण, सिंधी समाज जे मुख़्तलिफ़ धंधे पेशे वारनि वटि वेहण ऐं अवामी ज़िंदगीअ जे मुताले में संदसि वक़्तु गुज़रियो। साईं जी ज़िंदगी तख़लीक़ी ऐं तामीरी हुई, जंहिंमें कमाल जुस्तजू सां गॾु ॿियनि लाइ रहनुमाई ऐं फेज़ ॾियण जा जज़्बा नुमाया तौर ते महसूस थियनि था। भिट खे वसाइण खां पोइ हिन पंहिंजे पोरिये खे हिकु अमली ऐं फ़ाल अदारे या निज़ाम जो रूप ॾिनो जेको हिन तरह सां आहे। हबीब शाह जी वफ़ात बाद मुर्शिदीअ जो मसनद सींगारियो, भिट ते फ़ाक़ीरो इंतज़ाम क़ाइमु कयो, समा ऐं ज़िक्र जो सिलसिलो ऐं राग जो इदारो क़ाइमु कयो, वॾनि जे दरगाहुनि जी संभाल ऐं तामीर कई, ग़ुलाम सिंध जे आजबे लाइ ॾे परॾेह जे हमख़्याल धुरियुनि सां मुलाक़ातियूं कयूं। लतीफ़ साईं जी ज़िंदगीअ जे माज़ी वारनि मरहलनि जा ओहञाण निहायत अहम आहिनि, पर हक़ीक़त में शाह जो रिसालो ऐं शाह जो राग ई हज़रत शाह अब्दुल लतीफ़ जी ज़िंदगीअ जा चेहरा जागंदा बाब आहिनि। रिसाले में शामिल संदसि कलाम लतीफ़ साईं जे आला शाइरी ऐं आरफाना बसीरत, डिघे माज़ीअ जो शऊर, मुस्तक़बिल खे दरपेश अंदेशनि ऐं ख़तरनि जो मक़सद आहे। साॻे वक़्तु इहो सिंधी ॿोलीअ जो दाइमी दस्तावेज़ बि आहे। ही इलामी कलाम आलमगीर फ़िक्र जो मज़हर आहे, इंसान जे ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ मरहलनि ऐं मोड़नि जे बारे में इंसान जे फितरी जज़्बनि ऐं एहसासनि जो अक्स आहे। आला इंसानी इख़्लाक़ ऐं किरदार जो आईनो आहे। शाह साहब हिजरी साल 1165 मुताबिक़ 1752 में लाॾाणो कयो ऐं संदसि हर साल 14 सफ़र ते संदसि मज़ार भिटशाह ते सालियानो मेलो लॻंदो आहे। लतीफ़ साईं जहिड़नि आदर्शी मोहसिन शख़्स लाइ चई सघिबो त हू ख़ूब पंहिंजो वारो वॼाए वियो ऐं हमेशह वक़्त जी तारीख़ में अमर थी वियो। मरणा अॻे जे मुआ से मरी थियनि नमात, जीअणा अॻे जे जिया जुग जुग से जियनि। व्यूअर्स, असां डॉक्यूमेंट्री ॾिठी, बेहद ख़ूबसूरत इहा डॉक्यूमेंट्री जेका अव्हां जे लाइ प्ले कई वई ऐं मां हिन तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। मर्कज़ में असां सां गॾु असांजा गेस्ट मौजूदु आहिनि काइम अली फ़क़ीर साहिबु, उन खां अलावा जी असद अली असां सां गॾु मौजूदु आहिनि, ख़ालिक़ हुसैन साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो मां घणो वक़्तु न वठंदसि ऐं मां चाहींदसि त असां वाई ॿुधूं ऐं पंहिंजे प्रोग्राम में असां वधीक अॻियां वधूं वाईअ सां। जी बिस्मिल्लाह कयो। थर थर अंदर थाक तन वयन वेड़ी चन जो, थर थर अंदर थाक तन वयन वेड़ी चन जो, थर थर अंदर थाक लाथाई लतीफ़ चए मथा लो यलाक।
लाठाई लतीफ मथानो इलाक उमर करो आक पैरो थी पनचरा ओ उमर कयो आक पैरो थी पनचरा थर थरा दर था तल वयल वेड़ी चल जो थर थर दर था सबई तुझो सुमरा ओ वेठा गिनन ना ओ तेरे जसवा आए लोई लज मथे करे ओला ते ओ वे जसवा मारी मीन पून सावा गान सुमरा मुझे जुमलीर में मूर न मथो धूल मुझे जुमलीर जेडन धारा जून मर खादिया माली अमली कोटा लवे आओ की गाया बदियाली बा ला दाजी अदजी कोटल में ओ किया गाया मुल्क माली अमली कदल में आओ किया गाया जो जो माली लखी कोटल में ओ किया गाया मुल्क माली अमली कदल में ओ किया गाया दौलती
जो सारी शरीर को कोटल में आऊं किया गाया मुल्क माली अमलीर के कदाल में आऊं किया गाया प्रोग्राम में हिकिड़ो पंहिंजो ई सुरूर छाइजी वियो आहे। लतीफ़ सरकार जी वाई खां जॾहिं प्रोग्राम जी शुरूआति कंदी आहियां त पोइ यकीनन कुझु लम्हा ईअं लॻंदो आहे त हिते मौजूदु ई कोन आहियूं। कैफ़ियत ई हिकु ॿी हूंदी आहे ऐं चयो वेंदो आहे न त जॾहिं बि असां जेको आहे सो हुन म्यूज़िक जी दुनिया में हूंदा आहियूं त पोइ अनकंट्रोल्ड असांजा जेके पेर आहिनि उहे त उन रिदम में हूंदा ई आहिनि। यकीनन बेहद ख़ूबसूरत ऐं मां वधणु चाहींदसि पहिरियां ब्रेक जी तरफ़। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, नंढड़ो ब्रेक आहे सुबुह मेहराण में, ऐं वरी कंटिन्यू कयां थी अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। सभी ॾिसंदड़नि खे आउं भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। अॼु जो प्रोग्राम बेहद ख़ासि आहे ऐं अॼु जो प्रोग्राम मुंहिंजे दिलि जे तमामु क़रीब आहे ऐं मुंहिंजी इंटायर टीम जी हिन में कोशिशि आहे। मुर्तज़ा मजबूर साहब पोयां वेठा आहिनि ऐं लतीफ़ सरकार जो जॾहिं ज़िक्र थिए ऐं लतीफ़ सरकार जी जेकॾहिं ॻाल्हि थिए ऐं असांजा प्रोग्राम मैनेजर मुर्तज़ा मजबूर पोयां मौजूदु न हुजनि, इहो पॉसिबल न आहे हिन प्रोग्राम जे लाइ। सो पूरी मुंहिंजी टीम पोयां खां मौजूदु आहे। अॻियां खां मूंखे स्क्रीन ते यकीनन आउं नज़र अची रही आहियां। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो ऐं लतीफ़ सरकार जे हवाले सां अॼु जे प्रोग्राम में असां ॻाल्हाईंदासीं, सूफ़िज़म ते ॻाल्हाईंदासीं, पर सूफ़िज़म सां गॾोगॾु AI जी दुनिया, मॉडर्न साइंस ऐं मां सम्झां थी त पोइ उन्हनि ॿिन्हिनि खे जेकॾहिं रिलेट कजे थो उन मैसेज खे हिकिड़ी तरफ़ ॾिसिजे ऐं हिकु तरफ़ दुनिया खे ॾिसिजे। एतिरियूं सदियुनि खां पोइ जेकॾहिं असां हिन वक़्तु ही हालात ॾिसूं था ऐं लतीफ़ सरकार जो जेकॾहिं मैसेज असां ॾिसूं था त पोइ उन मैसेज खे जेकॾहिं सम्झी ऐं ज़िंदगी जी तरफ़ अॻियां वधिजे त यकीनन पोइ कामयाबी आहे। अच्छा जी जनाब, मुंहिंजे प्रोग्राम में बेहद ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि, लिटरेट पर्सन मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सो नो डाउट अॼु जो प्रोग्राम ॾाढो इंफॉर्मेटिव आहे अवां सभिनीनि जे लाइ। डॉक्टर अली लंजवाणी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं जनाब पाण द यूनिवर्सिटी ऑफ सूफ़िज़म एंड मॉडर्न साइंसिस सां संदन वाबस्तगी आहे। दिलि जी गहराई सां मूंखे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? माशाअल्लाह जी। उन खां अलावा नासिर पंवर साहब जनाब मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ स्टेजिस ते असां ॻाल्हाईंदे ॿुधो आहे। माशाअल्लाह सां ही इज़ वेरी लिटरेट पर्सन, इन्वायरमेंट जे हवाले सां बेहद सुठी नॉलेज पाण रखनि था, उहा संदन फील्ड आहे। अव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ऐं जी असां वटि अॼु प्रोग्राम में मौजूदु आहे अली हैदर, जेको पाण डॉक्टर अली लंजवाणी साहब जिन जो फ़र्ज़ंद आहे, 10हीं क्लास में पढ़े थो ऐं जॾहिं ॿार जी तरबियत सुठी हूंदी आहे, तालीम सुठी हूंदी आहे त उहो ॿारु यकीनन कॉन्फिडेंट हूंदो आहे, सुठो ॻाल्हाए सघंदो आहे, उनजी कोशिशि तमामु सुठी हूंदी आहे। अव्हांखे मां भलीकार चवां थी, वेलकम चवां थी। अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो अली हैदर? जी जी अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह जी। डॉक्टर अली लंजवाणी साहब जिन खां मां शुरू करणु चाहींदमि। शाह जो जनमु, अच्छा जेकॾहिं असां पहिरीं फ़ोन कॉल अटेंड कयूं जी एक्स DG कल्चर सां वटि नज़ाकत फाज़लानी साहब हिन वक़्तु कॉल ते कनेक्टेड आहिनि, उन्हनि खे मां पहिरीं भलीकार चवणु चाहींदमि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अव्हांखे मां भलीकार चवां थी सुबुह मेहराण प्रोग्राम में। कीअं आहियो? ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम फाज़लानी साहब, तव्हांखे दिलि जी गहराई सां आऊं भलीकार चवां थी। ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हांजो। अॼु मुर्शिद लतीफ़ सरकार जो अॼु ॾींहुं आहे ऐं जेका तव्हांखे सॼी सिंध खे आलिम सिंध जा जेके आलिम दुनिया जा जेके बि मुफ़क्किर आहिनि ऐं तव्हां सभिनी खे मुबारकूं हुजनि। ऐं सरकार जी अॼु जेकी शाइरी पढ़ी थी वञे, अॼु डॉक्यूमेंट्री जेकी तव्हां पेश कई आहे अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु आहे ऐं लख लख सॼी सिंध खे वाधायूं हुजनि मुंहिंजे तरफ़ खां। जी जी, ख़ैर मुबारकूं। ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻे पियो तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहियो। अॼु जे ॾिहाड़े जे हवाले सां अव्हां छा चवणु चाहींदो ऐं ॿुधणु चाहींदसि? अॼु जे हवाले सां इहो आहे त दुनिया ऐं आलम में सरकार लतीफ़ जन जेको फ़िक्र ऐं ज़िक्र पेश कयो उहो अॼु जेके शाह जे रसाले में तमामु मौजूदु आहे ऐं मोहबत भरियो
पैगाम भरियल आहे सॼी सिंध जे लाइ, बल्कि सिंध में आलम जे लाइ जेको आहे सॼो आलम जेके दुनिया में जिथे जिथे सिंधी रहनि था पिया, बल्कि इंसान रहनि था पिया, उन जे लाइ हीउ तमामु बहितरीन मैसेज आहे सरकार लतीफ़ जे तरफ़ खां। ऐं सरकार लतीफ़ जो अॼु ख़ासि ॾियारो आहे, जनम ॾींहुं तव्हांखे ॾियूं था सभिनी जेके दुनिया जा जेके बि असांजा सिंधी आहिनि, दुनिया जी जेकी मखलूक इंसान जी आहे, अशरफ मखलूकात आहे, जेको लतीफ़ सरकार खे पढ़े थो। ऐं लतीफ़ सरकार जे रिसाले खे जंहिं पढ़ियो आहे उहो पाण उन मां मुस्तफ़ीज़ बि थियो आहे। अल्हम्दुलिल्लाह सुठो ॾियारो आहे, ख़ुशी जो ॾियारो आहे। ऐं सभिनी आलिम जे दोस्तनि खे जेके आलिम आहिनि, असांजा स्कॉलर आहिनि, इंसान ज़ात आहे, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ खां मुबारक हुजनि। प्रोग्राम में शामिल थियो, मूंखे ख़ुशी थी आहे, ख़ैर मुबारकूं। ऐं ही साल 2025 आहे। मां ज़रूरु लास्ट में जेको आहे सो मैसेज वठणु चाहींदमि, तव्हांजो छा मैसेज हूंदो तमामु व्यूवर्स जे लाइ? तमामु जेके असांजा व्यूअर्स आहिनि, ॾिसण वारा आहिनि, उन्हनि जे लाइ पैगाम इहो आहे त ही 25 साल जेको हले थो पियो, उमेदूं रखूं था पिया त सिंध धरती असांजी अमुन जी धरती रहंदी, ऐं अमुन जी धरती सां गॾु ख़ुशहाल धरती रहंदी। सिंधी माण्हू असांजा ख़ुशहाल रहंदा ऐं अॻिते वधंदा। कोशिशि कनि त सभई दोस्त जेके आहिनि असांजा सिंधी आहिनि, उहे अॻिते वधनि, पढ़नि ऐं मुस्तफ़ीज़ थियनि। पढ़ण खां पोइ IT जी दुनिया आहे, दुनिया जेको आहे तमामु अॻिते पई वञे। ऐं सभिनी जेके दोस्त आहिनि असांजा सिंधी, उन्हनि खे इहो अर्ज़ु रखंदुसि त महिरबानी करे पंहिंजे बच्चनि खे, ॿारनि खे पढ़ाइनि ऐं पढ़ाई करे अॻिते वधनि। सरकार लतीफ़ जो बि पैगाम इहो ई आहे जेको मां तव्हांजे लाइ अर्ज़ु रखियो आहे। जी बिल्कुलु, महिरबानी, अवांजी महिरबानी। अवां फज़लाइन साहब प्रोग्राम में शामिल थियो, तमामु सुठो लॻो जी। अच्छा जी, प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था ऐं मुंहिंजे साम्हूं जनाब डॉक्टर अली लंजवानी साहब मौजूदु आहिनि ऐं 344 जनम ॾींहुं आहे लतीफ़ सरकार जो। पहिरीं अव्हांखे मुबारकबाद ॾियणु चाहींदमि। ऐं जी, अव्हांजे इल्म मां बि अॼु असां जेको आहे सो कुझु पढ़ाइण जी ज़रूरु कोशिशि कंदासीं। अॼु जे ॾिहाड़े जे हवाले सां आउं चाहींदसि तव्हांजा जेके रिव्यूज़ आहिनि उहे आउं शामिलु कयां पंहिंजे प्रोग्राम में। जी जी, जीअं त सुरमारवी जो माड़ी चढ़ी ॾिठां पखा पवारनि जा, हा हा, हिकु अॻे ई सोना सुभान अल्लाह जी, बेतर मींह ॾिठां, कहिड़ा ॾोह कयाम थरमारू ऐं माड़ी। मुर्शिद लतीफ़ जो जशन आहे, उन में ज़िक्र हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाई राग ऐं मजमूई तौर ते मुंहिंजी जेका गुफ़्तगू आहे उहा हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो अंगण सहन, जिते अॼु शाम जो जेको लतीफ़ियात जो प्रोग्राम आहे तक़रीबन गुज़िरियल 2 ॾहाकनि खां हलंदो अचे थो, जंहिंमें चादर चाढ़ण जी रस्म हूंदी आहे, केक कटण जी रस्म हूंदी आहे, मकाला हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ मजमूई तौर ते पूरी सिंध लाइ, पूरे मुल्क लाइ ऐं दुनिया जे लाइ हिकिड़ो दुआया प्रोग्राम हूंदो आहे हर जशन वारे ॾींहं ते, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि उहे शामिलु थींदा आहिनि। ऐं यूनिवर्सिटी ऑफ सूफ़िज़म एंड मॉडर्न साइंसिस बिटशा जे खे बि उन सां कनेक्ट करणु चाहींदासीं ऐं उन शोबे खे वरी कनेक्ट करे पाण हिते पंहिंजो जेको महिराण TV जे सेट ते वेठा आहियूं, इन अंगण खे बि पाण दरगाह सां कनेक्ट करे ऐं पोइ मजमूई तौर ते हिकिड़ी ॻाल्हि ॿोल कंदासीं। मक़सदु हूंदो त फ़लसफ़ो, ज़िक्र, इंसानियत ऐं उन में जेको मौजूदा नसुल आहे उनखे असां जेको निसाब पढ़ायूं था, जेको पैगाम ॾियूं था, उन पैगाम में यकीनन असां मॉडर्न जेका जदीद तइलीम आहे उन जो पहलू बि अॻियां रखूं था, छो जो उहा असांजी अशद ज़रूरत आहे। पर उन सां गॾोगॾु उन्हनि खे फोक विज़डम या जेका ज़हानत आहे, उहा ज़हानत जेको असांजो सोर्स आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो रिसालो, उन मां खणी करे असां गुफ़्तगू खे अॻियां रखंदासीं। मां इन करे तव्हां सां इहे 3 डायमेंशन्स शेयर कया आहिनि, हिकिड़ो फ़लसफ़ो, ज़िक्र ऐं तदरीसी अमल। तव्हां हिन 2024 जो मुंहिंजो जेको किताबचो आहे उन में बि ॾिसंदो त इहे 3 शयूं अॻियां रखियल आहिनि, छो जो सिंध में जॾहिं बि तव्हां कंहिं फ़िक्री ॻाल्हि ॿोल कयो था, उन फ़िक्री ॻाल्हि ॿोल में तव्हांखे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पैगाम अॻियां ऐं उन सां गॾोगॾु पोइ तव्हांखे तसवुफ़ ऐं सूफ़ीज़म जो जेको पैगाम आहे उहो बि तव्हां अॻियां रखो था ऐं पोइ तव्हां उन फ़िक्री ॻाल्हि खे अॻिते वधायो था त भई जदीद दौर में असांखे तइलीम कीअं घुरिबल आहे ऐं उन्हनि खे तव्हां निस्बत किन किन डायमेंशन्स में ॾियो था।
सो बहरहाल दुआ आहे सभिनी जे लाइ त 2024 वारो जेको आहे सिलसिलो उन में कुझु असांखे जेके मुश्किलातूं आयूं जेके तकलीफ़ूं आयूं उमेद कयूं था त भिटधणी पंहिंजे अॼोके हिन ॾिहाड़े ते अलाह ताला जे तरफ़ां असांखे ख़ासि दुआ थींदी ऐं असांजो 2025 वारो ॾींहुं सिंध लाइ बि छो जो तव्हां हींअर लफ़्ज़ मुख़्तलिफ़ चाइनि था ॿुधंदा हूंदो किथां तव्हां अख़बार मां ॿुधंदव किथां तव्हां स्पीचिस मां ॿुधंदव त असांखे जेके हैट्रेड लिटरेचर आहे या माना उहे वर्ड्स उहे कॉन्सेप्ट्स जेके निसाब में तंग नज़री ॾांहुं वठी वञनि था उन्हनि खे हाणे घटाइणो आहे त इहो ऐं सहप हा ऐं असां में इंड्योरेंस टॉलरेंस पेशेंस ऐं सब्र जो जेको पैमानो आहे उन खे जीअं शाह साईं जो ॿुधायल आहे तीअं असां सब्र जनी जो सीर त उन खे असां वठी हलंदासीं त यकीनन असां बाक़ी ॾिसंदव त जेके मुश्किलातूं आहिनि उहे यकीनन ईंदड़ दौर में जीअं जीअं तब्दीली अचे पई तीअं तीअं माना तव्हांखे अलॻि अलॻि चैलेंजिस ईंदा पर इहो असांजे लाइ फ़ाइदो आहे त लतीफ़ सरकार जो तव्हांखे पैगाम हर दौर जी मुश्किलात मसइले हल करण में मददगार साबित थींदी इहा असांजे लाइ हिकिड़ी वॾी आउं सम्झां पियो ख़ुशनसीबी आहे मां कोशिशि कंदुसि त अॼु जी जेका गुफ़्तगू पंहिंजी हुजे इन तसलसल में यकीनन यकीनन कोशिशि कंदसि त असां जेको आहे सो नई तसलसल में अॻियां वधूं जेको प्रोग्राम असांजो आहे उहो यूज़फुल थी बि असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुचे नासिर साहिबु असां गॾु मौजूदु आहिनि ऐं नासिर साहिबु जेकॾहिं अॼु जे ॾिहाड़े जी ॻाल्हि कयूं तव्हांजा बि कुझु रिव्यूज़ मां चाहींदमि त पंहिंजे प्रोग्राम में ऐड करियां तमामु मां सम्झो अॼु असांजे लाइ अहम ॾींहुं आहे शाह लतीफ़ भिटाई जे विलादत जो ॾींहुं आहे ऐं असां जनम ॾींहुं आहे हा जी हा ऐं पंहिंजो उन हवाले सां पाण सभु गॾु थिया आहियूं ऐं तमामु ख़ूबसूरत वाइब असां ॿुधी त मां सम्झां थो त शाह लतीफ़ भिटाई जी जेका असां शाइरी या पैगाम ॾिसूं था त हिननि खे जेका शाइरनि खे जेका इंस्पिरेशन मिलंदी आहे मोटिवेशन मिलंदी आहे उहा फितरत खां मिलंदी आहे नेचर खां मिलंदी आहे ऐं तव्हां ॾिसो त भिटाई जे कलाम में बि असांखे वणनि जो ॿेलनि जो ढंढुनि जो दरियाहनि जो कुदरती नज़ारनि जो इन्हनि जो ज़िक्र मिले थो ऐं इवन जेके जीअं कींझर जो ज़िक्र आहे हुन में त कींझर जो ज़िक्र मिले थो जेको हींअर असां एनवायरमेंट क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कयूं था त हैबिटाट जेको आहे जेको मस्कन हूंदो आहे मुख़्तलिफ़ जीवत जो उन जे बारे में बि ज़िक्र मिले थो त जीअं हिकिड़ो शेर आहे त हैबिटाट चेंज जे हवाले सां त सर उहे साॻिया पखी ॿिया पिया जिन लमियो लातियूं ॾिनियूं से वेचारा विया तव्हां ॾिसो त उन दौर में भिटाई साहिब जो जेको वियन हो त जेका हाणे असां चऊं था त हैबिटाट चेंज पियो थिए या स्पीशीज़ चेंज पिया थियनि त उहो असांखे जेको वियन उन हवाले सां मिले थो ऐं जेको जीअं साईं ॻाल्हि कई त हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां में जेका टॉलरेंस ऐं जेका सहप रवादारी इनखे प्रमोट करण जी ज़रूरत आहे ऐं असांजी जेका सिंध आहे हिन हवाले सां हिकिड़ी सॼी दुनिया में हिकिड़ो मॉडल आहे ऐं उन में तव्हां ॾिसो त जेका इंटरफेथ हारमनी असां वटि आहे जंहिंमें असां वटि मुख़्तलिफ़ मज़हबनि जा माण्हू पीसफुल कोएग्ज़िस्टेंस जो जेको तस्वर आहे उहो असां वटि मौजूदु आहे त ॿिया दुनिया जा ॿिया मुल्क बि असांजे हिन मां सिखी सघनि था हिन मैसेज में यकीनन ख़ूबसूरत पंहिंजा रिव्यूज़ मुंहिंजे प्रोग्राम में शामिल कया आहिनि ऐं जी मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहे अली हैदर ऐं अली हैदर खां बि मां पुछणु चाहींदमि अली हैदर अॼु जो ॾींहुं अव्हांजे लाइ कीअं आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अॼु अॻड़िया आया सूधा सिराणी प्यारे पाणी तेहूं कंदा तिखियूं अॼु अॻड़िया आया साओ की सुजान लाहींदा मुरियाण रुख करींदा पधरो जीअं त अॼु लतीफ़ सरकार जी विलादत जो मौक़ो बि आहे त अगरि आऊं पंहिंजो रिव्यू अगरि पेश करणु चाहियां त उहो इहो हूंदो त लतीफ़ सरकार जे बैतनि में सिर्फ़ु उहे बैत न आहिनि जॾहिं असां राग ॿुधूं था त असांजो ब्रेन अलॻि थी वेंदो आहे दिलि अलॻि थी वेंदो आहे इन करे छो जो राग या साइंटिफिक तौर ते बि इन जो एग्ज़ाम्पल आहे त दिस इज़ अ म्यूज़िकल थेरेपी बिल्कुलु छो जो इनखे ॿुधण सां जेके पंहिंजी स्ट्रेस आहे या जेको पंहिंजे उणायूं आहिनि मुश्किलातूं आहिनि जेके हिन दौर में पेश अची रहियूं आहिनि उहे कुझु मिंटनि लाइ कुझु कलाक लाइ असां भुलिजी वञूं था ऐं असां पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारण जो हिकु आइडिया पेश कयूं था ऐं हिकु आइडिया सोचूं था त हाणे असां कहिड़े तरफ़ वञूं जीअं तव्हां ही बैत पढ़ियो अॼु अॻड़िया आया सूधा सिराणी
अगड़िया यानी लोहारनि खे चइबो आहे। सिराणी हिकु औज़ार आहे जेको लोह खे तिखो कंदो आहे। तेगूं कंदा तिखियूं, तेगूं तलवारनि खे बि चइबो आहे। अगरि आऊं हिन जो हिकिड़े स्पिरिचुअल एस्पेक्ट बि हिन मां बैत मां निकिरे त उहो इहो आहे त असांजे दिलि में बि मूरियाण आहे। माण्हुनि जे ख़िलाफ़ असां में कीनो हसद साड़ इन में असां घिरजी विया आहियूं। वी आर टोटली क़ैद में पाण अची विया आहियूं इन ॻाल्हियुनि जे। अगरि असां थोरी देरि इन मूरियाण खे लाहियूं, आई थिंक त लतीफ़ साईं जो जेको पैगाम आहे उहो असांजे इन हिकु सिराणी आहे जेको हिन मूरियाण खे लाहे सघे थो पंहिंजे अंदरूनी दिल में। जी ज़बरदस्त, ख़ूबसूरत ऐं जी नली हैदर पूरी तयारी सां मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहे माशाल्लाह सां। ऐं मां उहो चेंजिंग महसूसु कई लास्ट ईयर ऐं हिन ईयर में पूरो ईयर जेको आहे सो हुन में गुज़रियो आहे त पूरे ईयर में एतिरी चेंजिंग माशाल्लाह सां एक्सेप्ट करे सघूं था। जी जनाब डॉक्टर अली लंजवाणी साहब, असां जेकॾहिं थोरो निसाब जी तरफ़ वञूं सो ॻाल्हि त असां मतिलबु समर जी जेकॾहिं करियूं था त थोरो बेसिक रूट्स ते ॻाल्हायो वञे त ॾाढो बहितरु रहंदो आहे। त इहे बेसिक रूट्स भला कीअं हुजणु खपनि? ॾिसो, असल मां हीअं आहे त हीअ जेको पाण सोसाइटी में जिते हींअर हलूं पिया, माना सर्वाइव कयूं पिया, वी आर स्टैंडिंग एट द थ्रेशोल्ड। असां हिकिड़ी चेंज जे बिल्कुलु छेड़े ते बीठा आहियूं। थोरो जेकॾहिं एग्ज़ाम्पल पाण माज़ी में जेका चेंज आई आहे उनखे ॾिसूं, अॼु खां 1 सदी 1.5 सदी पहिरियों जॾहिं मशीन प्रोडक्शन जो दौरु हो, चेंज आयूं हुयूं त मुआशरे में पूरी दुनिया में, यूरोप में ऐं एशिया में सभिनी मुल्कनि में माण्हुनि जो फैमिली सिस्टम खां वठी जेको सर्वाइवल आहे उन में तब्दीलियूं आयूं। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको सोशल साइंस आहे, जीअं आउं सोशियोलॉजी जी ॻाल्हि कयां थो त 1838 में इहो साइंस पहिरीं 1836 में एज़ ए सोशल फिज़िक्स, उन खां पोइ 1838 में एज़ ए सोशियोलॉजी, यानी उहो साइंस जो इल्मु जंहिंमें माण्हुनि मुआशरे जे बारे में तव्हां साइंटिफिक तरीक़े सां सिखो। रुगो तव्हांजा पंहिंजा आइडियाज़ न हुजनि पर साइंटिफिक वे में तव्हां ॾिसो। मिसाल तौरु हाणे अॼु ही वरी असांजो जेको दौरु आहे हिन में वरी AI जे हुन तरीक़े सां हिकिड़ी चेंज अचे पई। हाणे हुन में जेके प्रॉब्लम्स आया उन्हनि जे लाइ सोशल साइंस इमर्ज थियो। हाणे जेके तव्हां वटि चेंजिस अचनि पियूं उन्हनि जे लाइ बि तव्हांखे सोशल वैल्यूज़ ऐं साइंस जो उहो तरीक़ोकार जेको इंसानियत सां मुंसलिक हुजे उनखे तदरीस में, निसाब में बुनियादी तौर ते गॾु खणी हलंदो। पाकिस्तान जी अॼु तव्हां तस्वीर ॾिसंदव त 70 खनि 74 यूनिवर्सिटियूं सिंध में आहिनि, बलूचिस्तान में इन्हनि जो अंग घटि आहे, पंजाब में तक़रीबन टोटल तव्हां ॾिसंदव त कोई असां 300 साढा 300 खनि डिसिप्लिन्स आहिनि जिन में लाखनि जी तादाद में ॿार 8 सेमेस्टर पूरो करे पंहिंजी ग्रेजुएशन कंदा आहिनि। उन्हनि खां पोइ माना हुननि खे 144 140 जो जेको क्रेडिट आवर्स हूंदा आहिनि, क्राइटेरिया हूंदो आहे, उहो टाइम उन्हनि खे पंहिंजे निसाब सां जोड़णो पए थो। उहो निसाब हिकिड़े पासे हुननि खे दुनियावी जेके हुनर आहिनि, स्किल्स आहिनि, उहो सेखारे थो त तव्हां सर्वाइव कीअं कयो मुआशरे में, कीअं तव्हांजी अर्निंग थिए। छो वजह इहो आहे त हींअर पाण भले ॿाहिराड़ी में वेठा हुजूं, भिक्षा में हुजूं, हैदराबाद में हुजूं, पर पाण ग्लोबली कनेक्टेड आहियूं। तव्हां कंहिं हिकिड़े ॿाहिराड़ी जे इदारे में वेही करे बि दुनिया में किथे कनेक्ट थी सघो था। त माना इन जो मक़सदु आहे त असांखे हाणे जेका सोच जी वुसत आहे उनखे बि उन हिसाब सां रखिणो पए थो। त यानी तव्हां बुनियाद लेवल ते वेही करे बि तव्हांजी जेका वुसत हुजे सोच जी उहा इहा हुजे त हिन जो स्कोप आहे। मां जंहिं ॻाल्हि में बिलीव रखंदो आहियां उहो इहो आहे त हिन दौर में जेको तव्हांखे 2024-25 जे अरसे में शाह जो रिसालो घुर्बल आहे, जेको तव्हांखे तसवुफ़ घुर्बल आहे, जेको तव्हांखे सूफ़ीज़म जो पैगाम घुर्बल आहे, शायदि माज़ी में तव्हांखे एतिरी ज़रूरत न हुई जेतिरी हाणे तव्हांखे ज़रूरत आहे। अच्छा, वजह ॾिसो, हाणे तव्हां ॾिसो घड़ी, लम्हा, पल, पहर, ॾींहं, साल, वरी 2025 हिन तसलसल में तव्हां ॻणींदा अचो त तव्हां ॾिसो तेज़ी केतिरी अची वई आहे। तव्हां हींअर माना असां जेकी पढ़ूं था या लिखूं था हर ॻाल्हि में तव्हां ॾिसंदो इख़्तिसार मुख़्तसर शयूं ईंदियूं वञनि पियूं। सिंधी ॿोली जो रुगो अदब तव्हां खणो त माज़ी में तव्हांखे
इलाही डिघियूं वॾी माना तमहीद वारियूं कहाणियूं मिलंदियूं, वरी मुख़्तसर कहाणियुनि जो दौरु आयो, पर हाणे तव्हां ॾिसंदो अञा उन खां वधीक इख़्तिसार ऐं प्रिसाइज़ शयूं मिलनि थियूं। इन में आउं सम्झां पियो असांखे हिकिड़े पासे जेको असांजो तसवुफ़ जेके असां वटि मौजूदु आहे, मां जेके काफ़ी असांजा जेके माशाअल्लाह स्कॉलर आहिनि, मुहक़िक़ आहिनि, उहे किथे आउं ॿुधंदो बि आहियां त असां लतीफ़ सरकार खे हाणे था मुतारिफ़ करायूं। बाबा 1944 में पहिरीं PhD HT सोरले कई आहे जेका ॿाहिरनि मुल्कनि में आई आहे। लतीफ़ सरकार ते पहिरियों छापे जो रिसालो 1866 में आयो आहे जेको अर्नेस्ट ट्रम्प तव्हांजो आंदो आहे। उन खां पोइ 1853 में तव्हांजी जेका सिंधी ॿोली जी मौजूदा सूरत तख़्ती आहे उहा तरतीब आई आहे, ऐं उन खां पोइ तव्हां छापे वारा रिसाला ॾिसंदो त अॼु सवनि जी तादाद में तव्हांखे मिलंदा, हर ॾहाके में तव्हांखे 15 खां 20 छापा मिलंदा, जंहिंमें डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो जेकॾहिं तव्हां 1980 1990 वारे ॾहाके में ॾिसो त एॾो वॾो कमु आहे जंहिंखे हींअर जेकॾहिं असांजा नौजवान रुगो पढ़नि तॾहिं बि उन मां इलाही ॿोली लुग़त एतिरो हुनजो उपटार मौजूदु आहे, जंहिं उपटार खे हिकिड़े ॾींहं में सम्झण सां तव्हांखे उहा फोक विज़डम जेका आहे सा मुयसरु थिए थी। त हिन दौर में असांखे इहे टे डायमेंशन्स रखणा पवनि था। हिकिड़े पासे तव्हांखे पंहिंजो जेको वक़्तु आहे, तसवुफ़ में बि तव्हां पढ़ंदो तव्हांखे वक़ूफ़ ज़मानी असां इन खे चवंदा आहियूं, त तव्हांखे वक़्तु तव्हांजो गुज़रे कीअं पियो। उन खां अलावा तव्हां वटि जेका तव्हांजो जेको दिलि जो पैमानो आहे, सोच जो पैमानो आहे, आया की उहो इंसानियत जो ज़ुमरे में परवान चढ़े पियो, या उन में ॿियूं जेके शयूं आहिनि उहा जीअं अली हैदर मोरियाण लफ़्ज़ इस्तेमालु कयो ज़ंग, उहा त कान अची वई आहे, उहा ज़ंग लहंदी ज़िक्र सां। हाणे ज़िक्र जी जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां त हिन ज़िक्र खां पाण स्टार्ट कयूं था। आउं चाहींदसि आउं ॿुधां ऐं पूरो जो पूरो स्पेस आउं अव्हांखे ॾियां, पंहिंजे तमामु आयल मौज़ज़ महिमाननि खे मां स्पेस ॾियां, पर वक़्तु वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। पहिरीं असां न्यूज़ ॿुधूं था, न्यूज़ स्टूडियो तरफ़ हलूं था, वरी वापसि अचूं था ऐं कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं बि भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में, ऐं असां वाई जी तरफ़ वधंदासीं। क़ाइम साहब असां वटि मौजूदु आहिनि, मरकज़ में मौजूदु आहिनि। मां अव्हां सां गुज़ारिश कंदसि त वाई ॿुधूं असां। बिस्मिल्लाह कयो। ओ ला 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 सिंगार मुअन लिखा गे वाह साड़ा जा सिंगार आगे वाह नका कुन फयकून हुई नका भी पचार काबल कलया ओ कातबात मलक नाम महदोई तो दिए जी तवार ओ तवा वाह वाह बाबत सान में हार लाई लऊं लतीफ चे आ बाबत सान हार ओ लतीफ चे ओ दाला बाबत सान में
सोणीअ खे सिंगारण लिखिया गे हुआ सोणीअ खे सिंगारण लिखिया गे हुआ कुल्फ यकून कान हुई नकाबी पचार मर की शान में हार लाए लऊं लतीफ जय मर की शान में हार लाए लऊं लतीफ जय वो ओ ओ मियां ला 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 गेड़ लंगी घारे मीसा का मेहार दे रब्बकुम कालू बला परिया पारे वो निकरो न्यारे पित पिरिया जो पेचरो वो ओम निकरो न्यारे मता गिरी सोनी अज को दरिया में दम कारी रात कुनल में कहड़ो थई कम कुनल कहड़ो थई कम मता जागे दम पुछे पाड़े वारियूं ओ दाला आ जागे बल आई
प्यार प्रिया आई ते तारा ओ बती प्यार प्रिया दारा प्यार प्रिया आई ते तारा ओ बती प्यार प्रिया प्यार प्रिया आई ते तारा ओ बती प्यार प्रिया माशाल्लाह जी माशाल्लाह। ऐं प्रोग्राम जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। नासिर साहब मौजूदु आहिनि। नासिर साहब मां पुछणु चाहींदमि जॾहिं एनवायरनमेंट जी ॻाल्हि कयूं था ऐं एतिरियूं सारियूं चेंजिस पाण ॾिसूं था, डिफरेंट रिपोर्ट्स जॾहिं पाण पढ़ूं था, नॉर्थ पोल बि टिल्ट थी चुको आहे न, उन सेम पोज़ीशन में न आहे, त मौसम जी तब्दीली त यकीनन वाज़े आहे। पर हिन तरफ़ असां वटि लतीफ़ सरकार जो रिसालो मौजूदु आहे ऐं जॾहिं हिन तरफ़ नज़र कजे थी ऐं थोरो इन तरफ़ ॾिसी करे हितां हिकिड़ो मैसेज खणी वरी तव्हांजी फील्ड जे तरफ़ नज़र कजे थी, कीअं रिलेट कंदव, कीअं बयानु कंदव? ॾिसो भिटाई पहिरीं ॻाल्हि त जॾहिं असां चवंदा त भिट जी ॻाल्हि कयूं था त हुन जो पंहिंजो जेको मस्कन आहे, पंहिंजो जेको हैबिटेट आहे, उहो भिट खे कयो। तव्हां ॾिसो त इन सां रिफ्लेक्ट थिए थो त साईं हिकिड़ो जेको नेचर खे केतिरो पंहिंजो पसंदि कंदा ऐं फितरत खे पसंदि कंदा। ऐं इहो जेको भिट वारो इलाइक़ो आहे इहो कंहिं दौर में इंडस जो रूट रहियो आहे, छाकाणि त कंहिं दौर में असांजो सिंधू दरिया वाइल्ड रिवर हुयो, उनजा जेके रुख जेके हूंदा चेंज थींदा रहंदा, कोर्स चेंज थींदा रहंदा। हीअ त पोइ ब्रिटिशर्स अची हिनखे कन्फाइन कयो, बंधन में एम्बेकमेंट्स ठाहिया विया ऐं हिकिड़ो मख़सूस रुख में वहणु लॻो। उनखां पहिरीं दरिया पंहिंजा रुख मटाईंदो रहियो। त इहो जेको इलाइक़ो आहे कंहिं दौर में हितां दरिया वहंदो हो ऐं उनखां पोइ इहा भिट जेका आहे सा नज़र वरती। ॿी जेको असां भिटाई खे तव्हां ॾिसूं था त भिटाई हिक ई वक़्तु पंहिंजो जाग्राफी जे हवाले सां बि तव्हां ॾिसो त जाग्राफी अहिड़ो जेको जाग्राफी जो इल्म जो जेको आहे सो माहिर थो लॻे, केॾीमहिल इकालॉजी जे हवाले सां उहा बि साईं उनजे हवाले सां। अच्छा, वेदर जे हवाले सां ॾिसूं था त जेको बरसाती निज़ाम आहे या जेको बरसाती जेको सिस्टम आहे असांजो, जीअं मिटाई जो हिकिड़ो शेर आहे त जेके के जैसलमेर में वसिया बादल, के किथां उमरकोट में, के बीकानेर में, के भुज में, त इहो पोइ आख़िर में थो अची थिए त दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। त इन में शहर में असां ॾिसूं था त भिटाई हिकिड़ो वेदर जे हवाले सां असांखे बरसाती निज़ाम ॿुधाए थो, छाकाणि त सिंध में तव्हांखे ख़बर आहे त असां वटि जेको मॉनसून आहे उहो बे ऑफ बंगाल खां माना ओभर खां असां वटि अचे थो ऐं अहिड़े नमूने सां असां वटि ॿियो जेको बरसाती सिस्टम आहे उहो वेस्ट खां अचे थो, ओलह खां। पर उनजो इम्पैक्ट घटि आहे असां वटि घणो जेको बरसाती मॉनसून जो जेको सिस्टम आहे। त उन हवाले सां असां ॾिसूं था पंहिंजो भिटाई साहिबु जा मल्टीपल जेके फैक्टर्स आहिनि, इकालॉजी जे हवाले सां बि, वेदर जे हवाले सां बि ऐं जाग्राफी जे हवाले सां, ऐं हिकिड़ी जीअं साईं ॻाल्हि कई त लोक ॾाहप जे हवाले सां। हींअर छाकाणि त लाइफ जेका हुई सिंपल हुई, असां वटि कंज़्यूमर कल्चर कोन हो। हिन वक़्तु जेका असां वटि ग्लोबलाइज़ेशन ऐं जेका थी आहे उनजो हिकिड़ी जेको साइड इफेक्ट चऊं या मनफ़ी जेको उनजो असरु आहे त असां वटि वाहिपे जो
आहे शयुनि जो इस्तेमालु कंज़्यूमर कल्चर त जिते हिकिड़ी शइ जी ज़रूरत आहे उते वधीक त इहो बि जंहिंखे असां हाणे चऊं था इकोलॉजिकल फुटप्रिंट त जेतिरो तव्हां कंज़्यूम घणो कंदो ओतिरो नेचर खे फितरत खे तव्हां नुक़सानु पहुचाईंदो त हींअर 2024 में बि असां ॾिसूं था सॼी दुनिया में जेको हर साल जेको गर्मी पद जा नवां रिकॉर्ड ठहनि पिया त 2024 में चयो पियो वञे त दुनिया जेको हिस्ट्रीअ में जेको रिकॉर्ड रखियो वियो आहे गर्मी त 2024 में पहिरीं 2022 हो 2023 हो हाणे 2024 सभई रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि ऐं मजमूई तौर ते दुनिया में गर्मीअ जे हवाले सां 41 ॾींहंनि जो इज़ाफ़ो थियो आहे रिकॉर्ड कयो वियो आहे त 41 डेज़ त तव्हां ॾिसो असां वटि बि जेको सियारो आहे उहो घटिजे पियो सियारे जो पीरियड श्रिंक थी वियो आहे ठीकु आहे अॻे 4 महीना ताईं या 3 महीना सर्दी पवंदी सीउ पवंदा हाणे न माना डिसंबर खां पोइ जेको असां वटि सियारो अची वियो आहे पाकिस्तान में असां ॾिसूं था त जेको जीअं 4 मौसम जो ज़िक्र आहे हाणे 5 मौसम जो ज़िक्र बि थिए पियो उहा 5 मौसम कहिड़ी आहे उहा आहे स्मोग जी सीज़न तव्हां ॾिसो त पंजाब में या इवन अपर सिंध में लाहौर में त इहा 5th जेका सीज़न एड थी आहे असांजे हुन में त स्मोग जेको आहे त हाणे इहे हिन क्लाइमेट चेंज हिन सदीअ जी हिकिड़ी वॾी हक़ीक़त आहे त उन हवाले सां असांखे पंहिंजो लाइफ स्टाइल पंहिंजो मुआशी मॉडल पंहिंजी रहणी करणी उनखे हम आहंग करिणो पवंदो जेको असां चवंदा आहियूं एडाप्टेशन करणी पवंदी त हिकिड़नि मुल्कनि खे एडाप्टेशन करणी आहे जेके असां जहिड़ा मुल्क आहिनि त उनखे पंहिंजे लाइफ स्टाइल खे हाणे पाकिस्तान ज़रई मुल्क आहे ठीकु आहे असांजी ज़राअत उहो हाईली क्लाइमेट सेंसिटिव शुबो आहे एग्रीकल्चर अहिड़े नमूने सां असां वटि सिंध में ॾिसूं था त पाणी जो वाहिद वसीलो सिंधू दरिया आहे मुंहिंजो नेक्स्ट क्वेश्चन इहो ई आहे त लतीफ़ सरकार जे पस मंज़र में जेकॾहिं सिंध खे ॾिसो था त कीअं ॾिसो था पाणी ज़िंदगी आहे ऐं हीअ जेका पाणीअ जी जंग आहे ऐं कुझु अव्हां जी ज़ुबानी पंहिंजे प्रोग्राम में कुझु रिव्यूज़ चाहींदसि त मां एड करियां त हिन वक़्तु असां वटि जीअं मूं चयो त असां वटि सिंध में जेका सिंध जी जोग्राफी ॾिसूं था सॉइल ॾिसूं था त असां वटि ॿियो को दरिया कोन्हे हिकिड़ो ई पाणी जो सोर्स आहे मिठे पाणी जो उहो आहे सिंधू दरिया त हिन वक़्तु जेके पंहिंजो फेडरल गवर्नमेंट जेके प्लान ठाहे पई त 6 नवां कैनाल ठहंदा त पाणी असां वटि अॻु में ई घटि आहे ऐं सिंध छाकाणि लोअर रायपेरेन आहे सिंधू जे दरिया जे जेको आहे सो पुछड़ीअ में आहे त असां ॿिन्ही सूरतुनि में जॾहिं पाणी जी शॉर्टेज थिए थी त उन में बि मुतासिर थियूं था पाणी जो जॾहिं बोर्ड जी सूरत हाल आहे उन में मुतासिर थियूं था त असां वटि पाणी जो जेको डिस्ट्रीब्यूशन जो मुआदो आहे 1991 वारो एक्ट जेको अकार्ड आहे उन ते बि असां वटि हिन वक़्तु ताईं अमल दरामद न थियो आहे सही तरीक़े सां ऐं उन में जेका ॻाल्हि थी वई त असां वटि कोटे खां हेठि जेका सूरत हाल आहे उहा साल जा तक़रीबन 10-11 महीना पाणी जो हिकिड़ो फुड़ो बि कोन थो वञे ऐं उहो सुकल रहे थो ऐं नतीजे में जेको असांजो साहेली इलाइक़ा आहिनि जेका डेल्टा आहे उते समुंड जेको चढ़ी आयो आहे सी इंट्रूजन थिए पियो ऐं उनजे करे उतां जो पूरो जेको फितरी निज़ाम आहे इको सिस्टम आहे उहो मुतासिर थी रहियो आहे उन में तिमर जा ॿेला आहिनि उते ॿिया कचे जा ॿेला आहिनि माहीगिरी जेको इको सिस्टम आहे इहो सॼो जेको असां हज़रत इंसान जेको डेवलपमेंट जे नाले में असां नेचर सां हथ चुरांद कई आहे त उनजी असां क़ीमत अदा कयूं पिया ऐं जीअं क्लाइमेट चेंज ख़ुदि बि हिकिड़ो ह्यूमन इंड्यूस्ड जेको आहे ऐं जेको तव्हां ॾिसो असांजो जेको सिंधू दरिया आहे इन सोर्स ऑफ वाटर आहे ग्लेशियर्स ऐं क्लाइमेट चेंज में इहा ई प्रिडिक्शन आहे त ग्लेशियर्स तेज़ी सां ॻरनि पिया ऐं उहे ऐं हीअ जेको 2025 जेको साल आहे अक़वाम मुतहदा हिनखे इंटरनेशनल ईयर ऑफ ग्लेशियर्स जेको आहे प्रिज़र्वेशन जे हवाले सां ॻाल्हि कई आहे त उन हवाले सां असांजो जेको फ्यूचर आहे उहो अॻे ई कंप्रोमाइज़ आहे असांजो जेके पाणी जा फ्लोज़ आहिनि उहे कंप्रोमाइज़ आहिनि ऐं उन सॼी सूरत हाल में हीअ जेके नवां कैनाल्स आहिनि इहो मुंहिंजे ख़्याल में सिंध जी फ्यूचर जे लाइ सिंध जी इकोलॉजी लाइ सिंध जी ज़राअत लाइ सिंध जी मईशत लाइ ऐं सिंध जे जेको हिकिड़ो सोजो हिकिड़ो ढांचो आहे सकाफ़ती समाजी उन ते तमामु घणा हिन जा हानिकार सां थी सघंदा दुरुस्त फरमायो अच्छा जी डॉक्टर साहब अली लंजाणी साहब मौजूद आहिनि अव्हां ज़िक्र जी ॻाल्हि कई ऐं उते स्टॉप कयो मां चाहियां पई त अव्हां उतां खां ई शुरू कयो जॾहिं असां डाइवर्सिटी जी ॻाल्हि कंदा आहियूं जॾहिं असां एजुकेशन जी ॻाल्हि कंदा आहियूं जॾहिं असां फ्यूचर जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं त दुनिया एॾो तेज़ी सां अॻियां वधे पई एंड स्टिल वाए उहो क्वेश्चन मार्क जॾहिं असां वटि मौजूदु रहंदो आहे असांजी हिन सोसाइटी में स्पेशली उहो दुख जो सबबु ज़रूरु बणिजंदो आहे पर यस अगेन असांजे फ्यूचर जी ॻाल्हि आहे सो प्लीज़ सर मुशाहिदो महबूब जो सामी सुञाणेज अहद जुदा अहमद खां भोरा म भाएज ख़ाली कोम खणेज गुर्री पसाह गोदड़िया पाण ज़िक्र खे रिसाले मां खणी तव्हां सां ॻाल्हि करे वञा बुनियादी तौर ते सम्झणु इन शइ खे आहे त हींअर असां वटि जमादियुल सानी जो महीनो गुज़री वियो
जमादिल सानी जो महीनो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी न्याणी बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैहा जन सां मनसूब आहे। जॾहिं तव्हां ज़िक्र जी ॻाल्हि कंदो तॾहिं शाह जी जेका दरगाह आहे उन ते दुआ जो लफ़्ज़ तस्बीह इस्तेमालु कयो वेंदो आहे ऐं उहो मनसूब थिए थो बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैहा। ॾिसो इन में असां फ़िरके वारीअ त उन में नथा वञूं, जस्ट इस्लामिक मिस्टिसिज़म जी ॻाल्हि कयूं था। कहिड़ो कंहिंजो फ़िरको आहे उन सां पाण नथा एज़ ए होल तव्हां उनखे ॾिसो त उन में तव्हांखे भई अल्लाह आहे जंहिं पूरी काइनात तख़लीक़ कई आहे, उन जा उहे नाला जेके सतार, जेके पालणहार, दोस्त मिठा दिलदार, इहे असांखे उहे नाला वरी सिंधी ॿोली में शाह साईं जे रिसाले मां मिलिया आहिनि। उन्हनि जो ज़िक्र कयूं ऐं उन्हनि जो ज़िक्र अॻियां रखी करे पोइ पंहिंजो जेको आम तरह सां ज़िंदगी गुज़ारण जो किरत आहे उन खे खणी हल। मां इन करे बार बार तव्हां ॾिठो हूंदो त मुंहिंजी जेका गुफ़्तगू या उहो महवर हूंदो आहे उहो मूंखे मूं पिरियनि ॿधी विधो ॿार में उभा ईअं चवनि मछण या मतां पांद पुसाई। हाणे असां अहिड़ी जाइ ते अची विया आहियूं ऐं ॿार लफ़्ज़ जेको अथव न माना उन्हाई, माना हिकिड़ो माण्हू अहिड़े माहौल में आहे हुनजे इर्द गिर्द इन्हनि मुश्किलातनि जी उन्हाई आहे। हाणे उते हू पंहिंजे पांद खे कीअं सही पनाह में रखे, कीअं बचाए, उते असांखे जेका शइ मदद करे थी यकीन कंदो उते असांखे, मां सॉरी टू से मूं काफ़ी मरतबा इहो ज़िक्र थियो आहे। ॾिसो मुला मुला मचो, हाणे वरी हीअ ओतड़ आहिनि हर्फ़ जे हिदायत जा ॿिए भत ॿुधाइनि, ही उन में आहिनि जा गुमराही घसजी। The person who misinterprets a true message of God, the true message of Allah, is called a mullah. He can be a teacher, he can be the person in mosque, he can be anywhere, he can be a political leader as well. No doubt. Yes. जेको ग़रीब अवाम खे गुमराह करे यकीन कजो त कहिड़े बि गेटअप में हुजे उहो माण्हू भुलियल राह ते आहे। हाणे असां उन सिधे रस्ते ते हलंदासीं त उहो सिधो रस्तो असांखे ज़िक्र जेको आहे उहो ज़िक्र असांखे उन्हनि सभिनी शयुनि खां बचाए थो, पनाह में रखे थो, पहिरीं पंहिंजे पाण खे ऐं पोइ पंहिंजे इर्द गिर्द वारनि माण्हुनि खे। ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, जेकॾहिं असां मिसाल तौरु तव्हां उनखे खणो जेको हाईली क्वालिफाइड पर्सन आहे, जेको कंहिं तमामु वॾे उहिदे ते आहे, मिसाल कहिड़े बि शोबे मां, जेकॾहिं उहो गुमराह आहे त हू पंहिंजो त नुक़सानु कंदो, पर हुन सां मुनसलिक जेका अवाम आहे, भिटाई अवाम जो मेले हुजे या विलादत जो ॾिहाड़ो हुजे, जनम ॾिहाड़ो हुजे, तव्हांखे ग़रीब माण्हू तव्हांखे हुन ॾांहुं बिल्कुलु इर्द गिर्द इंटरप्ट करियां पई, मूंखे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिणो आहे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, वरी जल्दी सां वापसि अचूं था ऐं हुतां खां ई कंटिन्यू करणु चाहींदमि। ॾिसंदा रहो ऐं पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे सुबुह मेहरान प्रोग्राम में आऊं ॿीहर भलीकार चवां थी। नंढो ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं ऐं डिस्कशन यकीनन कंटिन्यू रहंदो प्रोग्राम में, पर पहिरीं वाई जी तरफ़ हलूं था, वाई ॿुधूं था। जी बिस्मिल्लाह कयो। साई साई अला लो ओ मदीने जा धणी सुन असांजा सॾड़ा लो लो मदीने जा धणी ओ खताऊं खणी ॾिठा ॾो बसकीअ लो लो बाज कंदो अलो ला ला ओ मुखे छोड़ आना छोड़ या बारो चला ओ
ज़बरदस्त ज़बरदस्त प्रोग्राम जी तरफ़ हिक विख अॻिते वधाईंदे अली हैदर जी तरफ़ आऊं वञणु चाहींदमि ऐं अली हैदर अव्हां खां कुझु बेत ॿुधणु चाहींदासीं असां जी छा ॿुधाईंदव? बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम। आॾो चिकण चाढ़ मुंहिंजी मौज न सहे मकड़ी, मेड़े मठाइन जा बेहद चाढ़ियम बार, चवण चारो नाह की बदियूं बेशुमार, कपर कारूं भार उकारी एहसान से। वरी सुरदेसी में अच्छा इन जी थोड़ी मीनिंग जे कॾहिं ॿुधाईंदव त कीअं ॿुधाईंदव? जी जी। आॾो चिकण चाढ़, चिकण यानी दलदल, चाढ़ यानी को माउंटेन आहे, चाढ़ आहे, चढ़ाई आहे। आॾो चिकण चाढ़ मुंहिंजी मौज न सहे मकड़ी, मकड़ी सिंधी ॿोली जे दरियाई लहजे में मकड़ी ॿेड़ी जो क़िस्म आहे। मेड़े मठाइन जा, मठायूं जेके उणायूं आहिनि पंहिंजी आम ज़िंदगी में उणायूं, मेड़े मठाइन जा बेहद चाढ़ियम बार, चवण चारो नाहे की बदियूं बेशुमार, कपर कारूं भार उकारी एहसान से। त जॾहिं उणाइण जो वज़न उन हिकु मकड़ी ॿेड़ी ते पवंदो त उहा कीअं सर्वाइव कंदी हिकु दलदल में, ऐं प्लस में उहा हिकु चढ़ाई बि आहे, यानी दिस इज़ अ चैलेंज फॉर ड्राइवर जेको हलाए पियो मकड़ी, यानी असां। ज़बरदस्त बिल्कुलु। ऐं वरी ॿियो बैत सुरदेसी में, वाह जी वाह। उठ वेरी उठार वेरी वेरी थियड़म देर, चौथों वेरी वाओ थियो जंहिं लटिया पुनूअ पेर, पंजूं वेरी सिॼ थियो जंहिं ओल्हे कई अवेर, छहों वेरी छपर थियो छहों वेरी छपर थियो जंहिं सवां कया न सेर, सतूं वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾे वेर, वाहिरे जी वेर
छुलूं कयां छप छपरी, वाह जी, वाह, छपरे। ज़बरदस्त। वरी शाह जो गंज रिसालो सुरहीर, उन में असांखे मिले थो लोक आखनि सुख पखियां नूं ॾुख पखियां नूं ॾाढा, सारा ॾींहं खांभड़ मारनि जित मारिया उत खाधा, गुज़र पखियां दा वेखो यारो जित मारिया उत खाधा। वाह वाह जी, वाह। वरी उन में अच्छा अच्छा, असां कॉल आहे, लाइव कॉलर, उन्हनि खे शामिल कयूं था प्रोग्राम में। जी हेलो, अस्सलाम वालेकुम। अदी वालेकुम सलाम, खेरा भेण, ख़ुशि हो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु आहियां। अवां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां पिया ॻाल्हायो? आऊं वफ़ा यासीन आ रही, फुलजी स्टेशन शारा, ज़िलो तालको दादो। दिल जी गहराई सां मलिकार चवां थी। मुख़ातिब आहियां। जी जी, प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो, छा चवणु चाहींदव प्रोग्राम जे हवाले सां? प्रोग्राम जे बारे में असां इहो चवणु चाहींदासीं त हीउ मक़बूल प्रोग्राम चैनल वञे पियो थींदो, छो जो हिनखे जेको तव्हां फेसबुक पेज यूट्यूब ते हलायो पिया, कंहिं वक़्तु जेकॾहिं बिजली न आहे त असां मोबाइल वसीले बि शामिल थी वञूं था ऐं प्रोग्राम ॾिसूं पिया। ॾाढो बहितरीन ही जेको सो असांजो विंदुर विरहण जो हिकिड़ो प्रोग्राम, एतिरे क़दुरु जो सभु प्रोग्राम बहितरीन आहिनि। सच पुछो तव्हांजी इहा मोट आहे जो कॉल अटेंड कयो था ऐं ॿुधंदड़नि, असां बि रेडियो जा पुराणा लिसनर आहियूं, मौक़ो ॾियो था। दिलि चवंदी आहे मां बि तव्हांजो पुराणो लिसनर आहियां, काफ़ी दफ़ा साल अॻु में बि कॉलूं कंदियूं हुअमि, उहे बि मूं वटि रिकॉर्डिंग आहे। सो बहितरीन प्रोग्राम आहे। हे जीअं 9 साल आयो आहे उन जे लाइ त हे प्रोग्राम में बिल्कुलु जेको पहिरियों प्रोग्राम कल्ह हुयो, अॼु हुयो, हिन नए साल में असां शामिल थिया आहियूं तव्हां सां। सो उन लिहाज़ सां जी जी, जेको वरी तव्हां सुवाल कयो प्रोग्राम जे बारे में, असां तव्हांखे शाइरी ॿुधाए सघूं था। प्रोग्राम ही 9 साल आहे, नए साल आहे, इहो पैगाम थो ॾिए त हीअ अञा बहितर प्रोग्राम थींदो ऐं गुज़िरियल साल में जेके असां ग़लतियूं कयूं माज़ी में, उहे जेको सो वर्जाइण न खपनि। असां उन माज़ी खे ॾिसी हाल खे बहितर कयूं, मुस्तक़बिल बहितर कयूं, जेके कम रुकिजी विया उन्हनि खे हिमत सां पूरो कयूं, पंहिंजी तालीम खे जेको फ़रोग़ ॾियूं, छो जो उन में ई कामयाबी आहे। सिंध धरती जी तरक़ी, पंहिंजी मैदनी वसीलनि जी मालिकी कयूं। सो इंशाअल्लाह ताला जी जी जी, महिरबानी महिरबानी, सुठो पैगाम, महिरबानी। प्रोग्राम में तव्हां शामिल थियो ऐं असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। नंढो ब्रेक आहे, असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं, शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, वरी जल्दी सां वापसि अचूं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। सभी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी, अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। अॼु जो प्रोग्राम मां पहिरीं बि चई चुकी आहियां। अॼु जी जेका थीम आहे उहो मुंहिंजे दिलि जे बेहद क़रीब आहे। हीअ किताबु ॾाढो ख़ूबसूरत मुंहिंजे हथ में आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई का पैगाम, फ़लसफ़ा, ज़िक्र और तदरीसी अमल। अच्छा जी जनाब, असां जेकॾहिं डॉक्टर अली लंजवाणी साहिब जी ॻाल्हि कयूं था त हीअ किताबु हुननि जो आहे ऐं डिफरेंट हुननि जा आर्टिकल्स डिफरेंट जॻहियुनि ते पब्लिश थिया ऐं उनखां पोइ जेको आहे सो हिननि कंपाइल कयो आहे, जंहिंजी ट्रांसलेशन सिंधीअ मां उर्दूअ में कई अथऊं। अव्हांखे पहिरीं मां मुबारकबाद ॾियणु चाहींदमि। हर दफ़े जॾहिं बि अव्हां हिन प्रोग्राम में इनवाइटेड हूंदा आहियो, अव्हां तशरीफ़ फरमा हूंदा आहियो, त हमेशह हिकु न्यू किताबु हूंदो आहे जेका ख़ुशाइंद ॻाल्हि आहे, जेको असांजे लाइ, मुंहिंजे लाइ स्पेशली मां सम्झंदी आहियां त इहो गिफ्ट पिणु आहे ऐं तमामु नौजवाननि लाइ यकीनन कुझु बहितर ज़रूरु आहे अव्हांजी तरफ़ खां। सो ॾाढो ख़ूबसूरत किताबु आहे, अव्हां ताईं ज़रूरु तव्हांजे हथनि ताईं पहुतो हूंदो, ज़रूरु अव्हां पढ़िजो ऐं यकीनन आउं पिणु पढ़ंदी हुअसि। सो अगरि हिन किताब जी ॻाल्हि कयूं था त डिफरेंट कॉलम्स आहिनि। जी जी, असल मां हीअं आहे त मिसाल जीअं इंटरनेशनल कम्यूनिटी में जेके आर्टिकल्स आहिनि उहे अंग्रेज़ी में आहिनि। मां तव्हां सां एग्ज़ाम्पल शेयर करे वञा, हींअर बि रिसेंटली मुंहिंजो आर्टिकल आयो आहे, सोशियोलॉजिकल रिसर्च ऑफ सूफ़ी फोकलोर ऐं स्टडी ऑफ भिटाईज़ पोइट्री। उन जो इम्पैक्ट फैक्टर हूंदो आहे। इम्पैक्ट फैक्टर असां चवंदा आहियूं मिसाल गुज़िरियल 2 सालनि में केतिरा मुंहिंजा आर्टिकल पब्लिश थिया, उहे इंटरनेशनल कंहिं फोरम ते माना डिसेमिनेट थिया ऐं उन्हनि खे केतिरनि रीडर्स पढ़ियो। तव्हां अगरि उनजो रेशियो वेंदो न त तव्हां ॾिठो त हाईली इंगेज्ड रीडर्स केतिरा आहिनि तव्हांजा, ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं जी जी अकेडमिया ते जनरल वेबसाइट आहे जंहिं मां दुनिया जा माण्हू डाउनलोड कनि था ऐं उहे वरी पंहिंजा कमेंट्स बि मोकिलीनि था। त उहे जेके रीडर्स आहिनि उहे तव्हांजा मूं वटि जेके 3 थीम्स आहिनि, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई स्टडीज़, सोशियोलॉजी एंड सूफ़िज़म। त
इहा इंटरनेशनल कम्युनिटी मां अलहमदुलिल्लाह रिस्पॉन्स आहे। इंडिया में काफ़ी रीडर्स आहिनि, उहे बुक PDF में घुराइनि था ऐं उहो सिलसिलो हलंदड़ आहे। वरी जेका असां सिंधी ॻाल्हाईंदड़ आहियूं उन्हनि में तक़रीबन मुंहिंजो मुख़्तलिफ़ अख़बारुनि में आर्टिकल ईंदा रहनि था, महीने में कुझु आर्टिकल, पर उन्हनि में तहक़ीक़ हूंदी आहे। मिसाल कंहिं हिकिड़े मौज़ू ते, जीअं मिसाल सिंध जी मिट्टी में वफ़ा आहे, इन ते माना हिकिड़ी माना राइटअप आहे त, ऐं उनखे मूं वरी हिन भेरे कोशिशि इहा कई त हिकिड़े बुकलेट में उर्दू ज़बान में खणी अचां त जीअं असांजे सिंध में मिसाल मूं जे तव्हांखे ॿुधायो त असां रीडर्स वरी पिशावर, पंजाब, ॿियनि इलाइक़नि में हीउ किताबु पहुची चुको आहे ऐं अलहमदिल्ला उन्हनि खां बि हिकिड़ो सुठो इनकरेजिंग रिस्पॉन्स आहे। कमु इहो आहे त तव्हां नेकी जे अमल में पंहिंजो हिसो ॻंढियो ऐं इहो जेको नेकी जो अमल आहे उन मां यकीनन हिकिड़ी इंसानी भलाई जी ॻाल्हि। सही। अच्छा, हूअं न मां जीअं तव्हां प्रिसाइज़ जी ॻाल्हि कई न, समराइज़्ड शयूं असां वटि अची वियूं आहिनि त ॾाढो सम हाउ इट्स वेरी हार्ड, ॾाढो मुश्किल हूंदो आहे त वॾे वॾे किताब खे तव्हां कैरी करे वेहो या तव्हां पंहिंजी सैलरी तव्हां कंटिन्यूअसली पढ़ंदा रहो। हिन तरह जा जेके बुकलेट हूंदा आहिनि ॾाढा ईज़ी हूंदा आहिनि, तव्हां उनखे आराम सां जेको आहे सो पढ़ी सघंदा आहियो, आराम सां उनखे सम्झी सघंदा आहियो ऐं शायदि असां जेको आहे सो वक़्त सां जेको आहे सो ॾुखियुनि शयुनि खे एक्सेप्ट कोन था कयूं, जेके लाइट शयूं आहिनि उहे असां नौजवाननि ताईं असां ताईं ईज़ीली पहुचनि। बिल्कुलु इख़्तिसार सां तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ो ॾिसो हिन जो PDF तव्हां ठाहींदो न त माना थोरी MBs में उहो तव्हां हुनखे सर्कुलेट करे सघो था। हाणे हिते जेका ॻाल्हि असां ऐं नौजवान शागिर्दनि खे या जेके असांजा मुहक़िक़ आहिनि साथी उन्हनि वटि जेको ॾांव आहे, ॾांव में असांखे माना पंहिंजे पाण खे अञा वधीक पुख़्तगी आणणी पवंदी। छो जो जेकॾहिं असां, हाणे मां सॉरी टू से, तव्हां अगरि असांजे रुगो निसाब खणो न त हाणे निसाब में हिकिड़ो लफ़्ज़ आहे फ़लसफ़ो, फ़लसफ़े की वज़ाहत करणी आहे। मिसाल तौरु पढ़णु तव्हां शुरू कंदव त फ़लसफ़ो 3 पेज हली वेंदा, तव्हांखे फ़लसफ़े जी ख़बर कान पवंदी त हमरा चवणु छा थो चाहे। इहो साॻियो कॉन्सेप्ट वरी जेकॾहिं तव्हां कंहिं इंटरनेशनल बुक मां फाइंड आउट कयो त पहिरीं हू छा कंदा, उन टर्म खे डिफाइन कंदा, व्हाट स्टैंड्स फॉर, ऐं पोइ हुन सां गॾु एग्ज़ाम्पल ॿुधाईंदा ऐं पोइ वरी तव्हांखे ॿुधाईंदा त हिन में ग़लति छा आहे ऐं सही छा आहे, माना यस ऐं क्रॉस जी निशानी। इन सां छा आहे 3 स्टेप्स तव्हांजा कनेक्ट थींदा, नॉलेज मिलंदी, उन नॉलेज सां गॾोगॾु तव्हांखे उन जी कॉम्प्रिहेंशन थींदी, तव्हां उनखे अप्लाई कंदो, एनालिसिस थींदो ऐं उन खां पोइ तव्हां उन जी इवेल्युएशन कंदो ऐं सिंथेसिस थींदो। वी नीड सिंथेसिस एट दिस टाइम, जेका ब्लूम्स टेक्सोनॉमी आहे, जंहिंजो जेको साइको सोशल डोमेन आहे, उहो बि असांखे इहो थो ॿुधाए त तव्हां बुनियादी तौर ते उन शनासाई खे सम्झो, पर उन जी जेका इनडेप्थ मीनिंग आहे उन ॾांहुं तव्हां ज़रूरु पंहिंजे पाण खे ज़बरदस्त। वक़्त जूं घड़ियूं मूंखे बिल्कुलु बि वधीक इजाज़त कोन पियूं ॾियनि, तंहिंजे करे आउं इंटरप्ट बि करणु चाहियां पई ऐं हिन तरफ़ असां वधूं था, वाई ॿुधूं था ऐं वरी पोइ जेको आहे सो प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। जी बिस्मिल्लाह कयो। तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा, तू हबीब तू तबीब वो तू दर्द जी है दवा, जान ब मुझे जिय में आज़ार जानवा, जान ब मुझे जिय में आज़ार जानवा, साहिब दे शफा मियां मरीज़न खे, साहिब दे शफा मियां मरीज़न खे, ओ सैयद दे है शफा, अलो मियां ओ तू अला, तू हबीब तू तबीब तू दारूं खे दर्दन,
तूं ॾींहं तूं लाइए दातर खे ॾुखंदनि तॾहिं फकियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर करी उनखे कमाल खूबसूरत बेहद खूबसूरत एंड इट इज़ थेरेपी जीअं अली हैदर चयो न यकीनन भिट जी सरज़मीन ते जेकॾहिं सुबुह जो ई ॿुधिजे त केॾो न कमाल आहे पर यकीनन प्रोग्राम में बि सुरूर छाइजी वञे थो। अच्छा जी नासिर साहब अवां खां पुछणु चाहींदसि आज़रबाईजान में कोई कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई जी तव्हांजी ज़ुबानी ॿुधणु चाहींदासीं। क्लाइमेट चेंज हवाले सां जेको एग्रीमेंट आहिनि उनजो असां हिसो आहियूं पाकिस्तान बि उनजो हिसो आहे जेको पेरिस एग्रीमेंट आहे त उन्हनि जी जेके दुनिया जा तक़रीबन 200 मुल्क उन्हनि ते उनजो हिसो आहिनि पार्ट आहिनि उन ते सहियूं थियल आहिनि ऐं उन्हनि जिन सहियूं जेके कंदा आहिनि मुल्क उन्हनि खे चइबो आहे उन्हनि जी हर साल हिकिड़ी सालाना गॾिजाणी थींदी आहे उनखे कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज़ चइबो आहे COP। त हींअर जेको ताज़ो थी आहे अज़रबाईजान में बाकू में 29 कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज़ ऐं उते इहो ई घणी उमेद कई पई वई त जेके छाकाणि त क्लाइमेट चेंज में जेको घणो कंट्रीब्यूट कनि था उहे तरक़ी याफ़्ता मुल्क कनि था G8 कंट्रीज़ कनि था जंहिंमें अमेरिका आहे चाइना आहे यूरोपियन कंट्रीज़ आहिनि त उन्हनि जो क्लाइमेट चेंज में कंट्रीब्यूशन घणो आहे त उमेद इहा पई कई वई त उन्हनि खां जेका सहायता या माली इमदाद तरक़ी पज़ीर मुल्कनि खे मिलणी हुई जेके कमिटमेंट्स थियणियूं उहे ओतिरे लिहाज़ खां कोन पूरियूं उमेदूं जेके हुयूं उहे कोन थियूं पूरियूं ऐं उन हवाले सां जेके आलमी बिरादरी मां जेके असांखे कमिटमेंट्स आहिनि छाकाणि तव्हां ॾिसो त पाकिस्तान 2010 जी ॿोॾि हुजे 2022 जी ॿोॾि हुजे त मुसलसल असां डिज़ास्टर्स मां गुज़रूं पिया ऐं अञा असां हिकिड़े मां रिकवर कोन था अचूं त वरी ॿी आफ़त असां वटि अची थी वञे त उन हवाले सां जेका हिकिड़ो त इहो आहे त आलमी बिरादरीअ खे जेको पंहिंजो रोल प्ले करिणो आहे ऐं जेका जीअं मूं चयो त असांखे हिकिड़ो त आलमी बिरादरी खे पंहिंजो जेको फ़र्ज़ु आहिनि या जेके उन्हनि जा पंहिंजो किरदारु ठहे थो उहो बि उन्हनि जे हवाले सां पोइवारी करणी आहे पर गॾोगॾु असांखे पंहिंजो हाउस आहे उहो बि ऑर्डर में करिणो आहे। अहिड़ियूं क्लाइमेट चेंज जे करे असां पॉलिसी नेशनल लेवल ते ठहियूं सूबाई लेवल ते बि क्लाइमेट चेंज पॉलिसी मौजूदु आहे पर हाणे उन ते अमल दरामद जे हवाले सां असांखे कमु करिणो पवंदो न त असां तव्हां ॾिसो त गर्मी पद जीअं तेज़ी सां वधे पियो त हीअ धरती जेका आहे प्लेनेट आहे उहो शायदि रहण जे लाइक़ु बि न रहे जेकर इहो ई सिलसिलो रहियो जेको अक़वाम मुतहिदा जो सेक्रेटरी जनरल आहे उन बि इहा वार्निंग ॾिनी आहे त जेको असां हीउ जेको रस्तो अख़्तियार कयो आहे ग्रीन हाउस गैस एमिशन्स जो छाकाणि जेसीं ताईं फासिल फ्यूल्स जो इस्तेमालु फासिल फ्यूल्स में 3 तवानाई जा मुख्य वसीला आहिनि
जंहिंमें तेल आहे, कोयलो आहे ऐं गैस आहे। सही। त दुनिया जी जेका तरक़ी आहे इन्हनि टिनी जेके फासिल फ्यूल्स आहिनि इन्हनि ते इस्तेमालु करे हासिल कई वई आहे। पर साॻे वक़्तु जेके असांजा माहौल दोस्त तवानाई जा वसीला आहिनि, जंहिंमें सिज जी रोशनी आहे, हवा जी पंहिंजो तवानाई हवा जे ज़रिए असां हासिल करे सघूं था, विंड जे करे ज़रिए हासिल करे सघूं था, त इन्हनि खे असां एनवायरमेंट फ्रेंडली जेके एनर्जी सोर्सिस चई सघूं था। सॼी दुनिया हाणे इन्हनि ते बि वञे। असां वटि त तव्हां ॾिसो त पाकिस्तान ख़ुशनसीब मुल्क आहे जो असां वटि तक़रीबन साल जा 12 महीना सिज जी रोशनी मौजूदु आहे। त हाणे असां वटि सोलर जे हवाले सां उन ते पंहिंजो प्रोमोट थिए पियो ऐं माण्हू पाण बि उनखे ऑप्ट कनि पिया ऐं उन ते अचनि पिया, छाकाणि त जेका बिजली आहे अॻे त हूंदो त कुझु इलाइक़नि में बिजली आहे ई कोन, ठीकु आहे, जेके ऑफ ग्रिड इलाइक़ा हुआ, पर हाणे जिन में इलाइक़नि में बिजली आहे उते बि बिजली कोन्हे, बिजली नापे थींदी पई वञे। जनाब असां तव्हांखे हूअं बि मां पहिरीं बि चयो त डिफरेंट कॉन्फ्रेंसिस डिफरेंट प्रोग्राम्स में अव्हांखे असां ॿुधंदा रहूं था ऐं अव्हां जॾहिं बि विद रिसर्च जॾहिं ॻाल्हायो था त यकीनन उहा शइ ॾाढी काराइती असां ताईं पहुचंदी आहे। 2025 जा कुझु प्लान्स जेकॾहिं अव्हां डिस्कस करणु चाहियो इन शॉर्ट, बिकॉज़ मां वरी अगेन रिपीट कयां त मूं टाइम बिल्कुलु कोन आहे। हिकिड़ो त असां जेको मां चवां 2025 में 2024 जे हवाले सां ॻाल्हि कई त हिकिड़ो त असां हर साल जेको फितरत खे नेचर खे लॉस करे तबाह करे पोइ असां जेको असां चवंदा न मुआशी अंग खणी ॾींदा आहिनि, बजट में पेश कंदा आहिनि, असां एतिरी GDP ग्रोथ अचीव कई। असल में उहा GDP जेका ग्रोथ हूंदी आहे उहा पंहिंजो एनवायरमेंट खे तबाह करे पोइ हासिल कई वेंदी आहे। मां सम्झां थो असां जेसीं ताईं जेके डेवलपमेंट जा जेके ग्रीन प्रिंसिपल्स आहिनि त असां जेसीं ताईं फितरत खे रिस्पेक्ट न ॾींदासीं, इकोलॉजी खे, तव्हां ॾिसो न एग्ज़ैक्टली सर मूंखे प्रोग्राम में वक़्त जो घड़ी बिल्कुलु इजाज़त न पई ॾियनि ऐं डॉक्टर साहब जी तरफ़ वधणु चाहींदमि। जी अव्हां खां मैसेज वठणु चाहींदासीं, छा मैसेज हूंदो लास्ट में अव्हांजो? मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त जीअं जीअं टेक्नोलॉजी जो दौरु अचे पियो त असांजा इंसानी क़दुरु जेके आहिनि उन्हनि खे असां पंहिंजे तदरीसी अमल में सोशल साइंस में गॾु खणी हलूं त जीअं असां पंहिंजे पाण खे पंहिंजे मुआशिरे खे वधीक हाञे खां बचाए सघूं ऐं उन में यकीनन असांखे कॉम्प्रिहेंसिवली जेको लतीफ़ सरकार जो पैगाम आहे उन खे बि सम्झण जी ऐं उन ते अमल करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज, ऐं शुक्रगुज़ार आहियां अव्हां जी प्रेज़ेंस जी। अव्हां माशाल्लाह सां हमेशह असां वटि हिन ॾींहं ते मौजूदु रहंदा आहियो त महिराण जो अंगण यकीनन हिन हवाले सां बि ख़ुशि नसीब ज़रूरु रहंदो आहे। नासिर साहब लास्ट में अव्हां खां मैसेज वठंदासीं, इन शॉर्ट छा मैसेज हूंदो? मैसेज इहो ईंदो त असां हर माण्हू खे जेकॾहिं असां पंहिंजे हिसे जो जेको कमु आहे उहो बहितर तरीक़े सां कयूं, छाकाणि त ॿियनि खे बि पंहिंजूं ज़िम्मेवारियूं यादि ॾियारियूं, पर मां सम्झां थो जेकॾहिं असां पंहिंजे हिसे जो कमु ईमानदारी सां ऑनेस्टी सां कयूं त उन सां बि काफ़ी मसइला हल थी सघनि। ग्रेट, ज़बरदस्त तव्हांजो मैसेज, आई एम वेरी मच थैंकफुल टू यू नासिर साहब। ऐं जी अली हैदर कीअं अची करे कीअं लॻो आहे ऐं छा मैसेज ॾींदव? मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त लतीफ़ियात असांजे यूनिवर्सिटियुनि स्कूल्स ऐं कॉलेजनि में पढ़ायो वञे ऐं उन ते वधीक तरक़ी अचे। जीअं आइंस्टाइन हिकिड़ी ॻाल्हि चई हुई त जेतिरो असां अॻियां वधूं पिया ओतिरो ई पोयां वञूं पिया, यानी जीअं असां टेक्नोलॉजी में अॻियां वधियासीं, ट्रेवल करण में असां गाॾियूं इस्तेमालु कयूं त असांजे हथ मां नेचर जेका आहे आहिस्ता आहिस्ता पंहिंजे हथ मां निकिरे। एग्ज़ैक्टली अली हैदर, सुठो मैसेज तव्हांजो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी अली हैदर तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं एतिरो सुठे तरीक़े सां तव्हां कॉन्ट्रीब्यूट कयो असांजे प्रोग्राम में। आई एम वेरी मच थैंकफुल टू ऑल ऑफ यू। ऐं अॼु असां हिन तरफ़ वधणु चाहींदासीं व्यूअर्स, तव्हां खां मां मोकिलायां हिकु दफ़ो ॿीहर सभिनीनि खे लतीफ़ सरकार जे जनम ॾींहं जो मुबारकूं हुजनि। ऐं हीअ जेका धरती आहे यकीनन ख़ुशनसीब धरती आहे जंहिंखे लतीफ़ सरकार नसीब थियो ऐं तारीख़ जो बि असांजो इहो वॾो हिकिड़ो अहसान आहे त वॾो थोरो आहे। बसि सिंपली मां इहो चवणु चाहींदसि त जिथे बि आहियूं नासिर साहब जी ॻाल्हि वांगुरु त पंहिंजो किरदारु निभायूं ऐं जेके बि शयूं असांजे साम्हूं आहिनि असां उन्हनि खे अंडरस्टैंड करण जी कोशिशि कयूं ऐं पंहिंजो किरदारु सुहिणे नमूने सां निभाइण जी भरपूर कोशिशि कयूं। मूंखे ऐं मुंहिंजे आयल मौज़िज़ महिमाननि खे, मुंहिंजी इंटायर टीम खे ऐं हिन तरफ़ जेको मुंहिंजो पैनल मौजूदु आहे सभिनी खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि, अल्लाह निगहबान। ऐं जी वेंदे वेंदे अव्हां जे लाइ वाई असां पेश कंदा वेंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। आया सथियाम बारो चा बंबोर में, आया सथियाम आए बारो चा बंबोर में, ओ वो
पसी पैर पुन्ह जी न सैने ठरियाम पसी पैर पुन्ह जी न सैने ठरियाम ओ गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं गूंदर विसरिया आम हाय सुखन शाखूं कयो अल्लाह बोला भलो म्याल वञो राय Oh, no.